नज़र ख़बर मां शेयर कंदासीं नसीराबाद जे हवाले सां, जिथे राति देर सां हमले में ज़ख़्मी थियल 5 ॼणनि मां हिकु ॼणो फोत थी वियो आहे, जॾहिं त संदन वारिसनि लाश रखी धरणो हयो आहे। अवां खे अपडेट कयूं नाज़रीन त मुज़म्मिल हुसैन मसण लाड़काणे अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो। हमले में ज़ख़्मी थियल ख़ादिम हुसैन, शाहिद हुसैन, अदल ऐं अली रज़ा मसण जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त मक़तूल जे वारिसनि जो इंसाफ़ जे लाइ बेनज़ीर गेट वटि इंडस हाईवे ते लाश सूदो धरणो जारी आहे। अहम ख़बर असां सां शेयर करे रहिया आहियूं नसीराबाद जी, जिते राति देर सां हमले में 5 ॼणा ज़ख़्मी थी विया, जंहिंमां हिकु ॼणो फोत थी वियो आहे, जॾहिं त फोतीअ जे वारिसनि लाश रखी धरणो हयो आहे। मुज़म्मिल हुसैन मसण लाड़काणे अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो हो, जॾहिं त हमले में ज़ख़्मी थियल ख़ादिम हुसैन, शाहिद हुसैन, अदल ऐं अली रज़ा मसण जो इलाज हलंदड़ आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं इन हवाले सां नाज़रीन त मक़तूल जे वारसनि जो इंसाफ़ लाइ बेनज़ीर गेट वटि इंडस हाईवे ते लाश सूधो धरणो हयो वियो आहे। अपडेट करे रहिया आहियूं अवां खे अहम ख़बर खां नसीराबाद में नाज़रीन राति देर सां हमले में ज़ख़्मी थियल 5 ॼणनि मां हिकु ॼणो फोत थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां लाश रखी धरणो हयो वियो आहे।